जो कि प्रोग्राम के सदर सिंधी बोली के नाले वाले लिखारी शायर नक़ाद नसर नवीस आदिल अब्बासी की गुजारिश है तो वजह पंहिंजे साथ इंतज़ार करे आदिल अब्बासी। गोरा ॿेई पार हीअं हैरत में पियो जे वञा तव्हां वाको थिए पाड़े पोइ पचार जे वेहां तव्हां वेरम थिए मींहं में पोइ निहार हुत थी वादे वार हिते सूटा ॾियनि पड़ते छा साईं जी इहा सिट मूं हिन जे करे चई भिटाई जो त गोरा ॿेई पार। हाणे मां खे पाण सम्झ में नथो अचे त पार ॿई गोरा आहिनि ॻाल्हाइण में न ॻाल्हाइण में छोको त लियाकत बि ताज़ो ताज़ो जेको माहौल क्रिएट करे वियो ग़म में जंहिं अंदाज़ में बीठो हुन खां पोइ मूंखे ॻाल्हाइण जे लाइ ज़ाहिर आहे मुंहिंजी जज़्बात मुंहिंजा अहसास बि लॻभॻि उहे ई आहिनि छो त मां मूंखे अंदाज़ो आहे त संदसि औलाद खां पोइ वेझे में वेझो जेको माण्हू हुनजे सां रहियो उहो मां हुयुसि। मां घर जो भाती सम्झो हुयो मां सॼी लियाकत वारनि खे वजाहत वारनि खे ख़बर हूंदो आहे घरेलू मसइला बि मूंसां शेयर कंदो इन मामलनि ते ऐं उन खां सवाइ हालांकि मुंहिंजी जेका वाक़फ़ियत थी साईं गुलाम नबी गुल सां उहा सही में मुंहिंजी माउ 1990 या शायदि पुलिस लाइन में स्कूल में सईद सां मुंहिंजी वाक़फ़ियत हुई सईद पोइ चयो त मां उते आहियां तूं अचु त उते हिकु ॿिए शाइर सां बि तोखे मुलाक़ात करायां। तॾहिं मां कराची रहंदो हुउसि अञा शिफ्ट थी कोन आयो हुउसि बार्डर में त उते पोइ वरी मां वयुसि सईद ॾे पोइ सईद साईं गुलाम नबी गुल सां कचहरी कराई पहिरीं मुलाक़ात ऐं उन पहिरीं मुलाक़ात खां पोइ मां कराची हलियो वियुसि उते रहंदो हुउसि नौकिरी बि उते हूंदी पढ़ियो बि उते आहियां मां त उन खां पोइ जॾहिं बि हिते अचणु थींदो हो त साईं गुल सां कचहरियूं थींदियूं हुयूं सईद मेमण मिली वेंदो हुयो राब्तो थींदो हो पोइ वेंदा हुआसीं साईं गुल ॾे कॾहिं जे स्कूल टाइम थींदो हो त मां स्कूल हलियो वेंदो हुउसि उन सां कचहरी थींदी पोइ वरी रेलवे स्कूल में सईद जी ट्रांसफर थी उते बि तेसि ताईं मां सम्झंदो साईं गुल रिटायर थी वियो पोइ साईं गुल ऐं असां गॾिजी बि सईद वटि 2-3 चकर उन स्कूल में वियासीं। चवण जो मक़सदु इहो हो त ज़माने जी गर्दिश वाह सुवाह हालतूं तख़लीक़ूं मुहबतूं अदावतूं इन्हनि सबूरे माहौल में कुझु शयूं छंडिजी वयूं कुझु शयूं परते थी वयूं पोइ ज़ाहिर आहे इन में कुझु दोस्त साईं खां थोरो परे थी विया पर तंहिं हूंदे बि मुहबतूं जेके हुयूं उहे क़ाइमु हुयूं ऐं मां इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि दोस्तनि जे साम्हूं इहा ॻाल्हि रखंदो हुउसि त साईं जी तकलीफ़ी पोरे खां असांखे इख़्तिलाफ़ु कोन्हे त साईं जेको कमु कयो उहो वॾे पाए जो कमु कयो साईं सां वेही कचहरी कंदा हुआसीं साईं जे कम ते साईं जी ज़ाती ज़िंदगी ते मूंखे साईं उहे शयूं ॿुधाईंदो हुयो जेके शायदि साईं कंहिंसां शेयर न बि कयूं हुजनि पंहिंजूं अंदर जूं ॻाल्हियूं पंहिंजे ज़ाती मामलनि जूं ॻाल्हियूं ऐं पंहिंजे इश्क मुहबत जूं ॻाल्हियूं त इन हवाले सां मां मुसलसल जॾहिं मां 1992 जी पछाड़ीअ में ट्रांसफ़र कराए आयो हुउसि बाडरे में त उन 1992 खां वठी सॼी संगत शायदि आहे ऐं ख़ुदि संदसि गया भाती बि शायदि आहिनि त मूंखे यादि न आहे त 1992 खां वठी 2016 ताईं मां कॾहिं नागो कयो हुजे हा कॾहिं कॾहिं 2 महीना 3 महीना थी बि वेंदा हुआ पर मूं कॾहिं न मोड़ियो मां मुसलसल साईं जी हाज़िरी भरींदो रहंदो साईं कॾहिं कॾहिं फ़ोन कंदो हुयो फ़ोन करे मूंखे चवंदो हुयो त आदिल थी करे अदुल नथो करी एतिरो वक़्तु गुज़री वियो आहे ऐं तूं असां वटि न पहुतो आहे छो न पहुतो आहे मां चयो साईं मां हाज़िर थी वेंदुसि मां बि अकेलो माण्हू घर ॿार नौकिरी ज़ाहिर आहे मुड़ुसुनि जूं मसरूफ़ियत हूंदियूं तंहिं हूंदे बि इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे करे मां साईं जी दरगाह ते हाज़िरी भरींदो हुयुसि साईं जी दुआ करे वेंदो हुयुसि साईं सां कचहरियूं कंदो हुयुसि त उन में कुझु ख़्याल जी ॾे वठि थींदी कुझु शेरो शाइरी बाबति ॻाल्हाईंदा हुआसीं कुझु
कुझु रवैयनि बाबति ॻाल्हाईंदा हुआसीं, कुझु दुनिया जहान जूं ॻाल्हियूं कंदा हुआसीं, कुझु पंहिंजूं ज़ाती ॻाल्हियूं कंदा हुआसीं। त इन हवाले सां साईं जो ही 21 किताबुनि में जेको पढ़ियो आहे, मां अॼु दावा सां चवां थो, सदाईं इहा ई ॻाल्हि चवंदो आहियां त सिंध में शेख हयाज़, उस्ताद बुखारी ऐं साजिद बेवस खां पोइ तख़लीक़ तौर जे किताब कंहिं माण्हू लिखिया त उहो साईं गुलाम नबी कुल हुयो। 21 किताब कंहिं बि माण्हू जा कोन्हनि लिखियल, हाल लिखियल बि हूंदा, पर कंहिंजा तर्जुमा, कंहिंजा तहक़ीक़ी कम ऐं कंहिंजूं जेके आहिनि से यादूं या अहिड़े नमूने सां सभु शयूं हूंदियूं। पर तख़लीक़ी निजबी तख़लीक़ बुनियादनि ते एतिरा किताब कंहिंजा बि कोन्हनि लिखियल जेतिरा साईं जा लिखियल। एतिरनि किताबनि लिखण जे बावजूदि मोट छा मिली, छा हुनजो सिलो मिलियो? साईं हिकिड़ो जीनियस क़िस्म जो माण्हू, ऐं मां इहा ॻाल्हि चवंदो आहियां त ठीकु आहे, साईं जा किथे किथे रवैया तल्ख़ बि हूंदा हुआ, किथे किथे हुनजे पंहिंजे सोचण जो अंदाज़ हूंदो हो, पंहिंजे सोचण जो हिकिड़ो ढंग हूंदो हुयो। हर जीनियस वटि थींदो आहे, ईअं नाहे त नाहे थींदो। जॾहिं तव्हां जेको कोरियो कयो था, हिकिड़ो मज़दूर आहे, उहो तगाई पंहिंजी महिनत करे थो, उन मज़दूर खे उन महिनत जो जेकॾहिं उजूरो न मिलंदो त उहो ई इख़्तियार कंदो उन माण्हू जे लाइ, साईं मूंखे त पंहिंजी महिनत जो उजूरो न मिलियो। त उजूरो पंहिंजी जॻह ते, पर उनखे जाइ मक़ाम ॾियण जे लाइ, हुनखे इज़त ॾियण जे लाइ, जिते न पैसे जो ख़र्चु आहे, लफ़्ज़नि जी भेट आहे, मक़ाम ॾियण जे लाइ छा कयोसीं असां, या ख़ुदि इदारनि छा कयो? त अहिड़े क़िस्म जा रवैया पैदा थियणु नतीजे तौर में लाज़मी हुयो। जेकॾहिं पैदा थियनि था त उहे बि लाज़मी हुयूं। मां तव्हां हिकिड़ो अॻियां सुवालु रखां थो, तव्हां सभु दोस्त पढ़ियल लिखियल आहियो। शेख हयाज़ सिंध जो वॾो शाइर आहे। शेख हयाज़ छा रवैये में एॾो भलो हूंदो हुयो, यानी चांहि बि कोन पीआरींदो, मुखालिफ़नि खां मिलण जे लाइ तयारु कोन हूंदो। यूनिवर्सिटी में हुनजा ज़ाती कम छा हूंदा सभिनी खे ख़बर आहे। हुनखां कंहिं मुंहुं मोड़ियो, पोइ बि वञी कदम बोसी कंदा हुआ। त चवण जो मक़सदु इहो आहे त हुनजी शाइरी एॾो, साईं एतिरो वयल कोन हुयो पंहिंजे रवैयनि में, जेतिरा इहे नाला ॿिया बि नाला मां खोड़ खणी सघां थो। हुन खां अलावा हर जीनियस वटि पंहिंजे जीअण जो हिकिड़ो ढंग हूंदो आहे, हिकिड़ी तरंग हूंदी आहे। हलींदो ई छा हो, उहो कहिड़े तरंग जो माण्हू, जज़्बाती हुयो, गारियूं बि ॾींदो हो, इख़्तिलाफ़ बि कंदो हो, माण्हुनि सां नफ़रतूं बि कंदो हो, हथ बि कोन मिलाईंदो हो। असांखे ख़बर आहे, पर छा हुनजे इन रवैये खां ऐं हुनजी तख़लीक़ी कम खां असांजी का कयूं था। ऐं ख़ुदि हुनजो इहो रवैयो पैदा थियणु, जॾहिं आर्टिफिशियल क़िस्म जा माण्हू उन हंध ते पहुचनि था जिते हिकिड़ो जीनियस माण्हू नथो पहुची सघे, या उनखे पहुचायो नथो वञे, त ज़ाहिर आहे उन बुनियाद ते पोइ लाज़मी तौर, फितरी तौर इंसानु आहे, इंसान जी हिकिड़ी अंदरि आहे, हिकिड़ो इनर आहे, उन में अंदरि जेके मौजूदु ख़ुराफ़ाती ज़माना आहिनि उहे जनम वठनि था ऐं उहे ॻाल्हियूं निकिरनि थियूं। साईं पंहिंजी किताबनि में हुनजो बरमला इज़हार कयो। सो अहिड़े नमूने सां साईं उन्हनि शयुनि खे हिते लिखियो। पर मां हिकिड़ो सुवालु वरी बि तव्हां खां रखां थो, जेके इख़्तिलाफ़ रखनि था त साईं ॾाढो ॾुखियो लिखियो, फिलाणो लिखियो। हिकिड़ी ॻाल्हि मां चवां थो त हिकिड़ो दोस्त साईं जे लिखियल समूरनि महागनि मां जेके इख़्तिलाफ़ी, कुझु मुखालिफ़नि जे ख़िलाफ़ु, कुझु माण्हुनि जे ख़िलाफ़ु, कुझु दोस्तनि जे रवैये जे ख़िलाफ़ु लिखिया, हिकिड़ो साबित करे ॾेखारे त साईं ग़लति लिखियो आहे ऐं उहे न थियो आहे जीअं साईं लिखियो आहे, त आउं गॾु भरण लाइ तयारु आहियां। बाक़ी मसइलनि पसंदि इहो चवंदा त न लिखणु खपे। हाणे मां खोड़ बायोग्राफी नोट्स तव्हांखे ॾेई सघां थो, जिन में हिन खां वधीक गंद लिखियो वियो आहे। साईं त इख़्तिलाफ़ लिखिया। ईसा में माना ॻाल्हि कई त गज़ेटियर जॾहिं लाड़काणे जो छपियो पए त उन मां नालो साईं जो 3 दफ़ा कटियो हुयो। हिकिड़े हमारा कमु ॿुधो, सिंध जा लाड़काणे जा शाइर अची वियो कहिड़ा आहिनि, इहे लिस्ट ठाही हुन कटियो, बाबा हिनखे छॾियो, वरी कटियो, वरी हिनखे छॾियो, वरी कटियो, वरी हिनखे 3 दफ़ा साईं जो नालो कटियो। उहो गज़ेटियर छपियो, उहो अॼु ताईं गज़ेटियर मौजूदु आहे। उन में लाड़काणे जी शाइरनि तकलीफ़ करण में साईं गुलाम नबी गुल जो नालो कोन्हे। न त रदेमल छा करे, मां त नौजवान आहियां त कोड़ो, मां त अलाही केतिरो जज़्बाती थी सघां थो। जेकॾहिं सुभाणे मां किताब लिखां त मां खोड़ सारियूं ॻाल्हियूं लिखी सघां थो। त चवण जो मतिलबु इहो आहे त माण्हू छा करे, हिकिड़ी बि ॻाल्हि ग़लति ते साईं कोन लिखी आहे। इहो वरी बि मां दावा सां चवां थो, लहजो थोरो नरम हो। छा त इंडोजीनियस जेको माण्हू थींदो आहे
उन वटि इहे सभु शयूं थींदियूं आहिनि। हू पंहिंजी तरफ़ सां, मां जीअं तव्हांखे ॿुधायो त असांजो अली बाबा जो मिसाल आहे, कोई यगानो क़िस्म जो माण्हू हो, उहो बि ॻाल्हियुनि खे वधंदो हो सभिनी खे, इदारनि खे अलाए कंहिंखे। हलींदो ई पंहिंजी तरंग वारो माण्हू हो। अयाज़ पंहिंजी तरंग वारो कोन हो, अयाज़ ॿिए मिज़ाज जो माण्हू हो। अयाज़ इन नमूने जो जीनियस कोन हुयो जेतिरो साईं गुलाम नबी गुल हलीम जो या अली बाबा हुया। वॾो तकलीकार हो हिन सिंध जो, तमामु वॾो आहे। मां चवंदो आहियां भिटाई खां पोइ जेकॾहिं सिंध जी तारीख़ में सचल खां बि वॾो तकलीकार इहो। पर हिकिड़ी ज़ाती हवाले सां असां ॻाल्हि कयूं था, जीअण जो ढंग, त मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त हर जीनियस खे पंहिंजे जीअण जो ढंग हूंदो आहे। हर जीनियस वटि अना हूंदी आहे, छो न हूंदी आहे? अयाज़ बरमला इज़हार कयो आहे त मुंहिंजी शाइरी लतीफ़ खां पोइ वॾी शाइरी आहे। अयाज़ केरु थींदो आहे पंहिंजी शाइरी खां वॾी तय करण वारो? शाह खां पोइ ए अयाज़ ॿुधाए सिंध में कंहिंजो आहे तूं रंग, या भिटाई असांजे भरे झोल में ॿुधोसीं ॿ टे पेर तुंहिंजा हुआ। हुन त प्रूफ कयो आहे त तव्हां खां पोइ मां आहियां। गुलाम नबी गुल त प्रूफ कोन कयो आहे मां वॾो शाइर आहियां। त आउं इहा ॻाल्हि थो कयां त जेके जीनियस माण्हू थींदा आहिनि या जेके इंडो जीनियस माण्हू थींदा आहिनि, उहे नफ़रत बि पंहिंजी तरह सां कंदा आहिनि, मुहबत बि पंहिंजी तरह सां कंदा आहिनि। इहो न हूंदो आहे त उहे नफ़रत न कंदा आहिनि त मुहबत बि न कंदा आहिनि, बिल्कुलु। त उहे ॿई शयूं पंहिंजी तरह सां कंदा आहिनि। जेकॾहिं एॾो हार्ड हुयो, जेकॾहिं एॾो सख़्तु हुयो, ऐं साईं त साईं खे मूं रोंदे बि ॾिठो आहे। जॾहिं ज़ाती गुफ़्तगू निकिरंदी खोड़ मामलनि ते मूं रोंदे ॾिठो आहे, भाकुर पाए साईं खे पचायो आहे। छा ते रोअंदो हुयो? इन्हनि रवैयनि ते रोअंदो, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते रोअंदो हुयो। त रोअंदे मूं ॾिठो हिन शख़्स। मां पंहिंजी इंडोजीनियस क़िस्म जा जेके मामला जॾहिं साईं वटि रखंदो हुउसि, मां सोचींदो आहियां त मां कंहिंसां शेयर न कंदो हुउसि। इंतिहाई पंहिंजा ज़ाती क़िस्म जा मामला, पंहिंजे अफेयर खां मुंहिंजे पंहिंजे उन्हनि ज़ाती मामलनि ताईं, जेके शायदि लिखी बि न सघां मां वक़्त ते, छो त एॾी क़िस्म जूं शयूं उहे साईं सां शेयर कंदो हुउसि। मां कॾहिं कॾहिं रोअंदो त साईं मूंखे परचाईंदो हो। त साईं खे मूं रोअंदे ॾिठो आहे खोड़ चकर। मां साईं खे परचायो आहे। हिकिड़ो सख़्तु क़िस्म जो माण्हू हिकु भित हिकु दीवार कीअं थी रोई सघे? त चवण जो मक़सदु इहो आहे, अकेडमी ऑफ लेटर्स हुनखे एवॉर्ड ॾिनो, मूंखे चयो त तूं बि हलिजां कर। मां चयोमांसि साईं मां न हली सघंदुसि, पंधु आहे परे, उते एजाज़ ऑलरेडी आहे, तव्हां उते वञिजो। छाकाणि आवाज़ जी ख़ुशबू जॾहिं किताबु साईं जो आयो, राति बाक़ीअ खां पोइ ॿियो किताबु जेको आयो, उनजी छपराई जो सॼो जेको सर हो उहो मुंहिंजे मथां हुयो। आहे उहो बाक़ी किताब तव्हां ॾिसंदो त असांजे इदारे तरफ़ां छपरायल किताब। त उहो मां साण खणी वियो हुउसि। एजाज़ वटि त गुलशन स्ट्रीट टाउन में रहिया हुआसीं, उते रहंदा हुआसीं। त मां साईं सां सफ़र कंदो हुउसि हिकु ॿ फंक्शननि में बि। पोइ साईं अकेडमी ऑफ लेटर्स बि मूंखे चयो त तूं हल मूंसां गॾु। मां साईं खे चयो त साईं मां न हली सघंदुसि, मूंखे थोरा कम कारियूं आहिनि। पोइ साईं शायदि पाण अकेलो वियो हो, उते एजाज़ ऐं ॿिया अहसान वारा त हुया, उन्हनि सां साईं जी अकेडमी ऑफ लेटर साईं खे एवॉर्ड ॾिनो। उन खां अलावा डॉक्टर मोहब्बत अकेडमी हुनखे एवॉर्ड ॾिनो। ऐं मूंखे यादि पियो त डॉक्टर मोहब्बत अकेडमी भेरी तबियत साईं जी नासाज़गारी रियाज़त ताईं ख़बर, स्टेज ते बि वठण न आयो, उते ॿाहिरि वेठे दरवाज़े ते कुर्सीअ ते ॾिनो हुजे। मां खणी आयो मां साईं खे, मां साईं खां गॾु हुयुसि। त उते स्टेज ते बि साईं न वेठो, ॿाहिरि दरवाज़े जे भरिसां उते एवॉर्ड जी फोटो कढियोसीं। त साईं मूंखे चयो त यार मोहब्बत अकेडमी एवॉर्ड थी ॾे, मां हली नथो सघां, मां वञा या न वञा, मूंखां साईं राय वठंदो। मां चयो साईं तव्हांखे ऑनर था ॾियनि, मोहब्बत आहे को सरकारी इदारो न आहे, हीउ दोस्तनि जो हिकिड़ो इदारो आहे डॉक्टर मोहब्बत जे नाले सां आहे, जंहिंजी हिकिड़ी वॾी शख़्सियत आहे सिंध में, जंहिंजो मां ॾाढो हिकिड़ो मुतक़द रहियो आहियां। हुनजी ज़हानत, हुनजी दाह जो डॉक्टर मोहब्बत जो उहो इदारो ॾिए थो, तव्हांखे वठणु खपे। पोइ चई यार मां न वञी सघंदुसि, मां पोइ गॾिया हलंदासीं, रियाज़त खे बि चवंदासीं कुझु ख़ुशियूं वठी, उहो एवॉर्ड ॾिनो। बाक़ी ॿियो हिकिड़ो रोशन टोटाणी आयो, वीचारनि हिकिड़ो एवॉर्ड कयो, फंक्शन कयो ज़ाती तौर ते, उन एवॉर्ड ॾिनो। त चवण जो मक़सदु इहो आहे त हीअ जेके इदारा आहिनि, जेके सकाफ़त खातो आहे, या ख़ुदि हीअ आर्ट काउंसिल आहे, या ख़ुदि ॿिया इदारा जेके एवॉर्ड ॾियनि था, उन्हनि किथे यादि कयो? कॾहिं एवॉर्ड ॾिनो वियो? कॾहिं घुराए? हा, पछाड़ी जे टाइम में मूंखे यादि पियो, मां पूनाणो रिज़वान मूंसां ॿ टे चकर ॻाल्हि कई त आर्ट काउंसिल जी तरफ़ां साईं सां हिकिड़ो प्रोग्राम कजे, रिहाण कजे, साईं जे माना कजे। मां चयो मां ॻाल्हाईंदुसि साईं सां।
साईं सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई पर साईं 3 ॾींहंनि में त साईं निकिरण खां कोन थींदो प्रोग्रामनि में कोन छो त इहो जेकॾहिं डॉक्टर मोहम्मद फेरी बि रियाज़त जी ख़बर आहे साईं तबियत सफ़ा नासाज़गार हुई अंदरि न आयो उन खां पोइ त लॻी थो साईं तबियत ख़राबु रहियो आर्ट काउंसिल त पोइ ठही आहे अञा उन खां पोइ साईं प्रोग्राम में अचणु बिल्कुलु छॾे ॾिनो हालांकि मां साईं खे चवंदुसि त वियो मोटरसाइकिल ते थोरो चकर ॾियूं तॾहिं बि साईं लॻाईंदो अञा शमीर वाक़ई मोटरसाइकिल ते विहारे साईं खे थोरो आउटिंग कराईंदो या मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे त चवण जो मक़सदु आहे त इहे सभु शयूं जॾहिं लीवन कयूं था असां त हिकु जीनियस माण्हू जेको पराए दर्द ते रोए थो जेको पराए ॾुख ते रोए थो यार ॿुधायो उनखे पंहिंजे ॾुख ते रोअण जो हक़ु नाहे उनखे पंहिंजे ॾुख जी जज़्बात जो इज़हार करण जो हक़ु नाहे उनखे ॿियो कुझु बि कोन उनखे उन शइ जे इज़हार करण जो हक़ु नाहे की माण्हू चवंदा आहिनि तनक़ीद खां ड्रिजे साईं लहराईंदो साईं तनक़ीद बर्दाश्त न कंदो रहे मां साईं जो सभ खां वॾो नक़ाद आहियां सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे कॾहिं मूंसां त साईं कोन फिकायो मां साईं जी तारीफ़ बि कंदो रहियो आहियां मां त साईं जी तनक़ीद बि कंदो रहियो आहियां मां साईं खे खोड़ चकर चयो आहे साईं जी दुरुस्त न आहे इहा शइ न आहे मुंहिंजे मुहावरनि खे तव्हां ॾिसो हिकु जिन किताबनि लिखिया तनक़ीद बि कई आहे छो न हिकिड़ो ढंग हूंदो आहे मां उहे जिन हिन ते तनक़ीद कई साईं ते जिन मुहावरे साईं जा किताब में शामिल न कया हिकिड़ो मुहावरो लिखियो हुयो त उहा तनक़ीद जी साईं उहो मुहावरो न छापियो किताब में हालांकि मां साईं खे चयो त छापियो तव्हां जहिड़ो कहिड़ो बि आहे साईं खे त मां न छापींदुसि ठीकु आहे तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हांजी सवाबी ॻाल्हि पर मां इहा ॻाल्हि थो कयां त उन जंहिं साईं ते तनक़ीद कई उन पंहिंजे जोड़ सां गॾु रहंदड़ माण्हुनि ते जॾहिं स्टेज ते ॻाल्हाईंदड़ उन्हनि ते तनक़ीद छो था कनि भला उन्हनि ते बि इहा तनक़ीद थियणु खपे उन्हनि जी तारीफ़ में ज़मीन आसमान हिकु कयो थो वञे छो नथो कयो वञे त चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं बैलेंस हूंदो हुजे जॾहिं हिकु जहिड़ाई हूंदी जॾहिं तनक़ीद जो तरीक़ेकार हूंदो त छो न बर्दाश्त कयो वेंदो सभु को बर्दाश्त कंदो मां पाण चवां थो त मां साईं जो वॾो मूं ते इहो इल्ज़ाम लॻंदो रहियो आहे त तूं साईं जो ग़ैर मशरूत हामी आहे असांजा दोस्त मूंखे चवंदा रहिया आहिनि साईं एॾो वॾो शाइर न हो जेॾो तूं हुनजी तारीफ़ थो कई मां इहो चवंदो आहियां त बिल्कुलु साईं जो दोस्त ज़रूरु आहियां पर जेके हाल में वेठल दोस्त आहिनि स्टेज ते वेठल दोस्त आहिनि जेके मूंखे सुञाणनि था पंहिंजे उन्हनि खे ख़बर हूंदी त मां घटि कंप्रोमाइज़ करण वारो माण्हू आहियां तनक़ीद में घटि रिआयत करण वारो माण्हू आहियां जेके ख़ुदि अदबी संघ जी क्लासनि में ईंदा रहिया आहिनि उहे ख़ुदि हिन जी गवाही ॾेई सघनि था मुंहिंजा थोरा सारा मोज़िज़ दोस्त मुंहिंजा मिठा मंठारा वेठा आहिनि उहे इहा रही त मां कंप्रोमाइज़ घटि कंदो आहियां रिआयत घटि कंदो आहियां कॾहिं कॾहिं क्लास में मूंखे कन में चयो वेंदो आहे साईं नओं दोस्त आहे थोरो हथु हल्को रखिजो मां चवंदो आहियां त जेकॾहिं मां हथु हल्को माना गार्गन त कोन ईंदो आहियां मां तनक़ीद कंदो आहियां तंहिंजे करे मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो रवैयो आहे मां उन पंहिंजे स्टाइल खां हथु खणण जे लाइ तयारु न आहियां बाक़ी बदशत ॻाल्हायां ग़लति ॻाल्हायां का किनी ॻाल्हि कयां त पोइ आउं ज़िम्मेवारु आहियां त चवण जो मक़सदु इहो आहे त मूं ते इहो इल्ज़ाम लॻंदो रहियो त तूं साईं जो ग़ैर मशरूत हामी आहीं मां चयो आहे त न कॾहिं बि न साईं अॼु बि दावा सां चवां थो साईं जीनियस शाइर हुयो साईं जी शाइरी में उहे सभु ख़ूबियूं ख़ुशूसियतूं मिलनि थियूं जेके जदीदियत जेकी असीं चऊं था जेके मॉडर्निज़म असीं चऊं था उहे सभु ख़ूबियूं साईं जी शाइरी में मिलनि थियूं मां प्रूव करे सघां थो मां हिकिड़े दोस्त खे चयो त जेकॾहिं ठीकु आहे तूं इतराज़ थो करीं त तूं कंहिं बि शाइर जूं सिटूं जेके साईं जा हम असर आहिनि उन्हनि मां कंहिं बि शाइर जूं के वीहारो खनि शेर खणी आहे जेके जदीदियत जी तक़ाज़ाउनि तहत पूरो लहनि था या आऊं खणी थो अचां साईं गुलाम नबी गुल जूं शाइर जेके जदीदियत जी तक़ाज़ा ते आहिनि पोइ था वेठूं भला मां तव्हां खां पुछां थो हिकिड़ो सुवालु साईं जा हम असर साईं सां गॾु शाइरी कंदड़ जेके एवार्ड बि वठनि था जिन जा सूद में वॾा नाला बि आहिनि जेके मशहूरु मारूफ़ आहिनि उन्हनि जी शाइरी सां जेकॾहिं ईमानदारी सां बरमे चयो के त पंहिंजी हुन धारा में अची विया गुरूबंदीअ में हिकिड़नि जो पंहिंजो ख़ासि तौर ते रस्तो हुयो जेको उबते पासे खां वियो हिकिड़ो वरी जेको सुबते पासे खां बि वियो पियो उनखे वरवकड़ घणा हुआ तंहिं करे हिकिड़ो ख़ासि हल्को जेको उन्हनि जी कटर रहियो वाह जेको जहान थियो जंहिंजे करे उहो उन धारा में अची विया पोइ उन में क़ौमी शाइरी हुजे या रिवायती शाइरी हुजे या रुजती शाइरी हुजे सभु शयूं जेकॾहिं ॻाल्हाए खणजनि त
पर इन्हनि खां साईं बराबरि रहियो। साईं हिकिड़ो हल्को न ठाहे सघियो, जेको हल्को साईं ठाहियो उहो बि इन्हनि इख़्तिलाफ़नि जे वर चढ़ी वियो। तंहिं करे साईं बग़ैर हल्के जे, मां सम्झां थो त इहो बग़ैर हल्के जे माण्हू, बग़ैर कंहिं ग्रुप जे माण्हू हेॾा हिकु किताब असांखे ॾिए थो, ऐं हज़ारे इख़्तिलाफ़ नथा रखंदड़ माण्हू बि हेॾा हिकु किताब केरु थो ॾिए। त मां इहो चवां थो त उन्हनि जी शाइरी आणियो, उन्हनि जी शाइरी बीहारियो, ऐं उन खां पोइ भरमेजो उन जी शाइरी खे त तव्हां ॿुधायो त जदीदियत बाक़ी छा थींदी आहे। असां वटि सभ खां वॾी गुरबत जेका आउं चवां थो, सभ खां वॾी गुरबत, मुंहिंजा माफ़ु कजो, मां घणे वक़्त खां पोइ लाइ शाइरी स्टेज ते आयो आहियां। मां सम्झां 4-5 सालनि खां पोइ स्टेज ते ॻाल्हायां थो। मां न त मां इहा गोशा नशी गिरफ़्तार करे चुको हुयुसि, बल्कि अञा बि थी सघे थो हुन विरासत में हुजां। पर साईं गुलाम नबी गुल मुंहिंजे लाइ मुहबत जो तमामु वॾो मीनार हुयो, मां पंहिंजे पीउ जे बराबरि सम्झंदो हुउसि, ऐं मूंखे बि इहो चवंदो त जीअं लियाकत ऐं इजाज़त मुंहिंजे लाइ तूं ईअं आहे। त मां इहा ॻाल्हि थो त असां वटि ॾाहप जी गुरबत एतिरी आहे जो असां क्लासीफाई नथा करे सघूं, असां शयुनि जी विर्छ ऐं उन्हनि जो छेद नथा करे सघूं। पोइ 4 इस्तिलाह, 4 टर्मिनोलॉजी जा नमूना खणी पोइ उन्हनि खे रखे पोइ चवंदा हीअं बाबा हे हीअं, पोइ जेको असां पर जेको आहे वीचारो उहो बताल थी थो वञे, वञी बणा हे हाणे इन में वॾो आहे, असांजी जाइ कोन्हे का, पोइ चुप थी था वञूं, हिस थी वेंदा। जीअं मुलो क़ुर जी ॿाहि उहे ॿुधाईंदो, असांखे अरबी तारीफ़ कोन थी, पोइ माना घणी कहिड़ी बि ॿुधाए, असां चवंदा बेशक सही ॻाल्हि हूंदी, हालांकि माना हिकिड़ी हुजे क़ुर जी आयत बि हुजे, पर असां जेका इहो चवंदा हुआसीं त अरबी ॿोली आहे। हिकिड़ो माण्हू वियो चवंदा सऊदी, उते चए पियो यार ॻाल्हि त ॿुधो, असां हेॾा सारा क़ुर नथा पढ़ी सघूं, नंढा ॿार बि बीच में क़ुर ॻाल्हाईंदा ॿुधाईंदा पिया वञनि, त अरबी ॿोली आहे। त असीं चऊं था त उहे इस्तिलाह मड़े, मां दावा कंदो आहियां, वरी बि चवां थो मां त जेके बि मॉडर्न, पोस्ट मॉडर्न या पोस्ट मॉडर्निज़म जा नक़ाद पाण खे सम्झनि था ऐं चवनि था त असां वॾा ज़हीन ॻाया आहियूं, मथां खां वठी केटी बंदर खां वठी कश्मीर ताईं, मां चवंदो आहियां त हिन वक़्तु पोस्ट मॉडर्निज़म शाइरी आहे, स्ट्रक्चरलिज़म शाइरी जो वॾो में वॾो जेको मसइलो आहे सिंधी लिटरेचर सां, उहो आहे उनजी अप्लायंस, हुनखे एप्लीकेबल बणाइण। उहो किथे आहे? थीसिस त थिए थी हीअं 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 पोस्ट मॉडर्निज़म हीअं 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 हीअं, नेट आहे बाबा, नेट ते सर्च कयो, लिखो त हज़ारे शयूं मिली थी वञनि, दरेदा खां बि ऐं जेके बि पोस्ट मॉडर्निज़म जा वॾा नक़ाद आहिनि उहे सभु मिली वेंदा तव्हांखे, जो कोहामा मिली वेंदो, दरेदा मिली वेंदो, त इहे सभु तव्हांखे मिली वेंदा। उन खणी ईंदो, असुल शइ इहा त तव्हां उन शइ खे कढो, मग़ज़ पंहिंजी शाइरी कढो, उनखे भर में अचे, उन सां पेचअप करे ॿुधायो त वाक़ई ही हिते अप्लाई थिए थी या न। मां बि इलाही चवंदो आहियां, जेके बि जदीद तनक़ीद जा किताब मार्केट में आया आहिनि, भली हुन में अकबर लगारी जो किताब हुजे, अकबर लगारी किताब लिखियो, हुन में लिखंदा ऐं फलाणा कहाणी कथिया, बाबा कीअं लिखंदा, तो कीअं क्लासीफाई कयो आहे, कहिड़ी टेबल ठाही आहे, तो कहिड़ा लफ़्ज़ कढिया आहिनि जो ॿुधाया आहिनि। त असां वटि मसइलो वॾो आहे अप्लायंस जो, एप्लीकेबल बणाइजो, थीसिस त तमामु घणी मौजूदु आहे, छो त नेट मौजूदु आहे, असां कढी था वठूं। असल में शइ इहा आहे, मुंहिंजो हिकिड़ो मज़मून छपियो हुयो हिन में पर्क मैगज़ीन में, जेकॾहिं कंहिं दोस्तनि जी नज़र हुयो त मां पोस्ट मॉडर्निज़म खे ऐं स्ट्रक्चरलिज़म में डाडाइज़म खे क्लासीफाई करे सिंधी शाइरी जा लफ़्ज़ कढे, उन्हनि जी टेबल ठाही आहे, उन सां अप्लाई कयो आहे त हीउ लफ़्ज़ हिते स्ट्रक्चरलिज़म तय थींदो, हिते पोस्ट स्ट्रक्चरलिज़म तय थींदो, उन्हनि खे ठाहे ऐं हिकिड़ी ॾिनी आहे शइ, भली तनक़ीद बि थिए, ऐं नथो चवां मूं त हिकिड़ी कई आहे शइ। त मां असल में इन तमीज़ ॿधण जो इहो आहे त जेके इहो इतराज़ कनि था त बाबा हीउ त रिवायती शाइर हुयो, कंहिं दोस्त हिकिड़ो स्टेटस लिखियो त सिंध जो बुज़ुर्ग शाइर गुलाम नबी गुल लाॾाणो करियो, ॾाढी दुख जी ॻाल्हि हुई। त चवण जो मक़सदु इहो आहे त बुज़ुर्ग शाइर कहिड़ो अनर्थ आहे तव्हां, बुज़ुर्ग शाइर माना हू चए थो त इन लेवल जो शाइर न आहे, हुनखे चवां सिंध मुनफ़रद शाइर, सिंध ग़ज़ल जो वॾो शाइर थी वियो, उहे किथे आहे? त शयुनि खे मां चवंदो आहियां हिकिड़ी ॻाल्हि, उहा इहा ॻाल्हि चवंदो आहियां त जेसि ताईं शयुनि खे असीं पाण नथा सम्झूं तेसि ताईं ॿिए खे नथा सम्झाए सघूं। इहो ई सुवालु आहे त जॾहिं हेॾा लेख लिखंदड़, हेॾा लेख लिखंदड़ जॾहिं स्टेज ते सुवाल कयो, बाबा हे त ॿुधायो त आहे छा, न ॿुधाए सघंदा, छो त सम्झ में न लिखणु त सवलो आहे, अलाए कंहिं किताब मोटो करा कढियमि, अलाए छा किथां मतिलबु उहे लिखंदा हुते लिखंदा, जे ॿुधायो त बाबा हे 2 मिंट लफ़्ज़ ॻाल्हायो त सही, हीअ शइ ॿुधायो त सही, कोन ॿुधाए सघंदा। तंहिं करे मां चवंदो आहियां जेसि ताईं तव्हां पाण नथा सम्झो तेसि ताईं तव्हां ॿिए खे नथा सम्झाए सघो, ऐं जेको पाण सम्झंदो उन खां हिकु 100 सुवाल थींदा उहो ॿुधाईंदो।
मां मूंखे ख़बर आहे त मां कंबर वञिणो आहे, मूंखां को पुछंदो साईं मूंखे मांखे ख़बर आहे कंबर ॿिए चांडे हूंदो वञा मां, मूंखां साईं पुछंदो दादा कंबर काॾे ईंदे, अदा मां मूंखां पुछो साईं मां कंबर वञणु चाहियां किथां वञा, अदा हिकु ॿिए चांडे खां वञी सघो साईं, इहो रस्तो त बंदि आहे अलाए यार मूंखे ख़बर, पर मूंखे ख़बर आहे त तूं वॻड़नि में वञी सघीं थो, मूंखे ख़बर आहे त तूं ख़ैरपुर जूसे खां वञी सघीं थो, मूंखे ख़बर आहे त तूं घट जो मथां हिन खां पखे खां घट जो रस्तो ॾेई सघीं थो, जेतिरनि रस्तनि जी मूंखे ख़बर हूंदी ओतिरा ॾस ॾेई सघंदा। तंहिंजे करे आउं चवंदो आहियां त जेतिरी क़दुरु असांखे ख़बर हूंदी पाण सम्झंदासीं तेसि ताईं ॿिए खे सम्झाए सघंदासीं। मां कुझु शहर ॿुधायां थो तव्हांखे साईं गुलाम नबी गुल जा, अॼु जे जदीद टही जे जदीद फ़िक्र जा शहर आणियो भरमेर जो, त उन खां पोइ ॾिसो त किथे जी ॻाल्हि बीहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त असां क्राइटेरिया त तय कयूं न जदीदियत छा आहे ऐं पोइ मां बाद जदीदियत छा आहे। बाक़ी रुगो स्टेटस रखण सां ऐं रुगो ईअं थीसिस लिखण सां मसइलो कोन थींदो। साईं तमामु वॾो शाइरो, वरी बि मां चवां थो साईं हिन वक़्तु जेका शाइरी सईद मेमण ऐं ॿिया दोस्त शाइरी कनि था जदीद शाइर, उन्हनि जी झलक ओतिरी झलक महसूसु थिए। साईं जो हिकिड़ो शेर आहे त ॿिए जे दरवाज़े ते को बीठो सॾे, ॿिए जे दरवाज़े ते को बीठो सॾे, मूंखे उन आवाज़ जी ख़ुशबू अचे। जॾहिं आवाज़ जी ख़ुशबू तव्हां छपायोसीं पई त ख़ुदि कराची जॾहिं खणी अची आवाज़ ख़ुशबू त कोन थींदी आहे, आवाज़ जी ख़ुशबू त कोन थींदी आहे। मां चयो बाबा इहे तरकीबूं पुराणे दौर जूं ख़तमु थियूं, हाणे पोस्ट मॉडर्निज़म में तव्हांखे शयूं मुहक़क़ात जे पस मंज़र में न पर अहसास जे मंज़र में ॾिसणी पवंदी। इहो अलॻि बहस आहे, हिनखे छॾे तारियूं आउं चंद शेर थो ॿुधायां त चवण जो मतिलबु ॿिए जे दरवाज़े ते को बीठो छॾे, मूंखे उन आवाज़ जी ख़ुशबू अचे, आवाज़ जी ख़ुशबू। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त ऊंदाहीअ खे अखियूं हुयूं, जेकर ऊंदाहीअ खे अखियूं हुयूं जंहिं ॾिठो लिक जो सॼो लॻाव पियो। रोशनी में त तव्हां पियो त रोशनी त ऊंदे में तव्हां वेठो जंहिं ऊंदे में तव्हां जेको बि कमु कयो, इहो छा आहे? तो हथ मिलायो मां मञा थो, पर हथ में गर्मी उहा हुई काथे, तुंहिंजे हथ में ख़ुलूस मिलाइण मां ई महसूसु कयो। इहो छा आहे? इहो छा आहे? ओचितो ई मिली वियो दग में, शख़्स अहिड़ो नमूनो ॾिठो अॻ में, हुन सां अॻु खां ई ॼण सुञाणप हुई, रख़्त बणिजी रहियो हो रग रग में, ऐं वार चहिरे ते छॾ न खिंडराए, चंड फासी पवे न कंहिं चग में, वार चहिरे ते छॾ न खिंडराए, चंड फासी पवे न कंहिं चग में, ऐं सोच ॿीहर जुदा थियण वारा, सोच ॿीहर जुदा थियण वारा ईअं न थिए जो अखियूं हुजनि दग में। आबदा परवीन जो हिकिड़ो शेर आहे त तरके तालुकात पे रोया न तू न मैं, तरके तालुकात पे रोया न तू न मैं, लेकिन ये क्या कि चैन से सोया न तू न मैं। रुना से तो कोन पर सुनी बि न कोन सघियासीं, सोच ॿीहर जुदा थियण वारा ईअं न थिए जो अखियूं हुजनि दग में। अञा हिकिड़ो शेर थो ॿुधायां, अॼोकी चांहि जो आहे ज़ाइक़ो ॿियो, अचो जदीदियत ते, अॼोकी चांहि जो आहे ज़ाइक़ो ॿियो, लॻे थो चांहि में चिड़ बि विझी थी। मां तोखे चयो त चांहि ठाहे, तो ख़फ़ीअ सां चांहि ठाहे ॾिनी आहे, तो बेदबीअ सां चांहि ठाहे ॾिनी आहे। मां पंहिंजी घरवारी खे चांहि लॻाए, मुंहिंजे मथे में सूर आहे, मां न ठाहींदसि चांहि, या मुंहिंजे महबूब या कंहिं बि फ़र्द। त हिकिड़ी कैफ़ियत खे उन चांहि जे ठाहिण जे ज़ाइक़े सां कीअं मशहूरु थो करे, जदीदियत छा थींदी आहे यार? अॼोकी चांहि जो आहे ज़ाइक़ो ॿियो, लॻे थो चांहि में चिड़ बि विझी थी। त या हल्का हल्का टहकाया हिस्टरी, मुंहिंजे घर जे बसि हिकिड़ो घर आहे जिथे अङण में ऊन्हारे में को माण्हू सुतो पियो आहे, मुंहिंजी छिक उॾंदा आहे हर, पर मां मशहूरु थो थियां, हल्का हल्का टहकाया हिस्टरी, केरु तुंहिंजे आदापुर में हुयो? मां सॼी शइ खोड़ सारियूं शयूं ॿुधाए सघां त आउं इहा ॻाल्हि थो चवां त उन माण्हू खे उहो मक़ाम जॾहिं न मिलंदो, खोड़ सारा शइ आहे। हिकिड़ो शइ मूंखे अञा यादि नथो अचे सही मतिलबु त परियां चूड़ियुनि जी छण छण हुई, ख़बर न आहे निंड में आहे या जाग में आहे, मतिलबु उनजो स्टाइल इहो हुयो त अङण में को माण्हू सुतो पियो आहे, मां हेॾो इंतज़ार जी कैफ़ियत में सघां त चूड़ियुनि वारी जेका बांह हुई भले निंड में हुजे चाहे सिजाई पासो वराई त चूड़ियूं खड़ियूं,
हाणे मूंखे चूड़ियुनि जो त खड़को थियो पर हाणे मूंखे ख़बर आहे त तूं जाग में कोई इशारो ॾिनो आहे या निंड में बेवकूफ़ थी था तो इहा खड़की आहे त तूं जे इशारे सम्झण खे मां सॼी राति निंड न कई आहे त इहो को मूंखे इशारो आहे शायदि चूड़ियुनि खड़काइण जो यार छा आहे इंडोजेनियस एतिरो क़िस्म जो इशारो छा आहे मां त 2 ॾींहं में साईं गुलाम नबी गुल ते ॻाल्हाए सघां पर चवण जो मक़सदु त टाइम घटि आहे दोस्तनि कुझु ॻाल्हायो आहे त इहे सभु शयूं थींदियूं आहिनि मां सम्झां थो त ट्रिब्यूट ॾियणु उनखे लाइक़ु रखणु उन्हनि जी कम खे सही नमूने सां परख करणु इहो असांजी ईमानदारी आहे असां जेकॾहिं हू अनाउन ते हुयो त असां उनखां चङी अनाउन ते आहियूं असांखे उन्हनि अनाउन जे घुरनि खां लहिणो पवंदो असांखे माण्हुनि खे पंहिंजो जाइज़ मकान ॾियणो पवंदो असां बूट सूट कार ऐं स्टेटस जे चकरनि जे रहियासीं त पोइ असांजो अदब बि गुम थी वेंदो असांजो सलाहियत बि गुम थी वेंदो थी सघे थो हिन असां वटि खोड़ सारा ॿिया गुलाम नबी गुल हुजनि जेकी इन ई कैफ़ियत में गुज़ारींदा हुजनि जेकी इन ई हालतुनि में गुज़ारींदा हुजनि वाजिब छा वाजिब सां छा थियो इहे सभु शयूं आहिनि वफ़ादारनि चाहींदा छा थियो हेॾो वॾो सिंध जो गज़ल जो पहिरीं जो शाइरी आख़िर वञी कमरे में बंदि उनखे कोन घुराईंदा अची ऐं ॿिया स्टेशन ते वेहंदा हुओ वीचारो वेठो त ख़ुदा हिन असांजे समाज में इन्हनि रवैयनि खे तरफ़ ॾियो माण्हुनि खे पंहिंजो जाइज़ मकान ॾियो माण्हुनि खे पंहिंजी जाइज़ हक़ीक़त ॾियो ऐं उन्हनि खे क़दुरु ॾियो साईं गुलाम नबी गुल मुंहिंजे लाइ छपर छांव आहे मां कॾहिं वियुसि पाण जो हुन कैफ़ियत मां ॿिए पासे ते ॻाल्हाए न त मां उन ई कैफ़ियत में हुजां तव्हां दोस्तनि जी महिरबानी जो मुंहिंजी हेॾी लॿाड़ करणु